नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क में ईद उल अज़हा जे मौक़े ते आवाम तरफ़ां कोरोना SOPs जी भञकड़ी जो सिलसिलो जारी है, जंहिं करे केसिस में इज़ाफ़ो ॾिसण में आयो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि में मुस्बत केसिस जी शरह 6.40% रिकॉर्ड कई वई। कोरोना वॻे वधीक 40 मरीज़ दम ॾेई छॾियो, जंहिं बाद फ़ौतियुनि जो तादाद 22,928 थी वियो आहे। NCOC मूजिबि गुज़िरियल 2 कलाकनि दौरान 34,216 शहरनि जी टेस्ट कई वई। 2,158 नवा केस रिपोर्ट थिया आहिनि। सरकारी पोर्टल मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जी मजमूई केसनि जो अंग 9,98,609 ताईं पहुची वियो आहे। हिन खां अलावा 24 कलाकनि जे दौरान मुल्क में 895 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया आहिनि, जंहिं बाद मजमूई तौर ते सिहतयाब थियलनि जो तादाद 9,22,929 थी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।